रहमान दोस्तों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो शेर सराइकी ज़बान में लिख किताबां तेनू ॾेवां जे दिलबर नूं पहचावी। चए तो ख़त लिखी जाए तो तूं दिलबर खे जेकॾहिं तूं पहचाई तो ख़त लिखी जाए। जीवें आखां तीवें आखीं, वींदे पल न लावी, वञी तो पोइ देर न कर। गल विच कपड़ा शीर ज़बाना, दस्त पेरां ते पावी। चए तो कपिड़ो गल ॻिची विझी वञ, माफ़ी वांगा जीअं करे वञिबो आहे ईअं करे। मिठी ज़बान वञी ॻाल्हाए उते, ऐं जेको आहे सो हथ पेरनि ते रख। त मोहन सर सही ग़ुलाम तुसाॾा दिल दी महर न लाही। दोस्तों ही सराइकी में शेर आहे, जहिड़ो हाल सो हाज़ुर। पढ़णु कोन थी अचे सराइकी, पर पाण खे त सिंधी बि कोन ईंदी आहे। बसि मिड़ी पिया तव्हां सां ॾोरींदा आहियूं। हक़ मौजूद जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली। ही शेर लतीफ़ साहिब जो न आहे, रिसाले उन मां मूं खयो आहे। हिन खे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच धार लिखियो आहे। पंहिंजे रिसाले, उन रिसाले मां तहक़ीक़ करे धार लिखियो अथई। उमेदु तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली।